डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल इफ्तिखार हसन चौधरी चयो आहे त कराची में अमन जी बहाली में कानून लागू कंदड़ इदारनि सां गॾु आवाम जो अहम किरदारु आहे। आवाम तालीमी इदारनि ऐं शागिर्दनि खे मंशियात जी लानत खां पाक करण लाइ साथ ॾे। डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल इफ्तिखार हसन चौधरी डाउ यूनिवर्सटी ऑफ हेल्थ साइंस ओझा कैंपस कराची जो दौरो कयो। हुन मौक़े ते यूनिवर्सिटी जे वीसी इंतिज़ामिया डीजी रेंजर्स जो इस्तक़बाल कयो। डीजी रेंजर्स तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त दर्सगाहूं क़ौमुनि ख़ासि करे नौजवाननि जी किरदार साज़ी ऐं रोशन मुस्तक़बिल जो तयन कंदियूं आहिनि। इन ज़मन में उस्तादनि जो किरदार वॾी हैसियत रखे थो। डीजी रेंजर्स तालीमी इदारनि में मंशियात जे वधंदड़ रुझान ते ॻाल्हाईंदे चयो त दर्सगाहूं ई मुल्क जी तरक़ी जो रस्तो तयन कंदियूं आहिनि। शागिर्दनि खे घुर्जे त हू पंहिंजो किरदार ऐं क़ाबिलियत खे साम्हूं रखंदे तामीरी सोच सां गॾु मुल्की तरक़ी ऐं मंशियात जी लानत खे मुआशिरे मां ख़तमु करण लाइ पंहिंजो मुस्बत किरदार अदा कनि। डीजी रेंजर्स सिंध कोरोना ख़िलाफ़ जंग में डॉक्टरनि ऐं सिहत वर्करनि जे किरदार खे साराहियो ऐं फ्रंट लाइन ते कमु कंदड़ वर्करनि जी ख़िदमतुनि जी तारीफ़ कई। उन मौक़े ते डीजी रेंजर्स चयो त कराची में अमन अमान जी बहाली ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे में कानून लागू कंदड़ इदारनि सां गॾु आवाम बि अहम किरदार अदा कयो। असां उमीद करियूं था त आवाम कॉलेजनि, यूनिवर्सिटियुनि ऐं शागिर्दनि खे मंशियात जी लानत खां पाक करण में असांजो साथ ॾींदो। उन मौक़े ते यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि अमन जी बहाली लाइ रेंजर्स जी कोशिशुनि जी वाखाण कई।